किस्त 7। मां मई महीने में बैंक जी नौकरीअ में आयुसि त अटकल 5 महीननि खां पोइ 12 अक्टूबर 1999 ते जनरल परवेज़ मुशर्रफ नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ख़त्म करे इक़्तिदार ते कब्ज़ो कयो। परवेज़ मुशर्रफ शुरू में मईशत ते चङो ध्यानु ॾिनो, जंहिं जे नतीजनि ते हिते बहस करण जी गुंजाइश नाहे, पर इहो ॿुधाइणो हो त असां वटि बि चोॿुल शुरू थी विया त स्टेट बैंक जो गवर्नर बि तब्दील थियणो आहे। जीअं हर हुकुमरान पंहिंजी टीम ठाहींदो आहे, ईअं परवेज़ मुशर्रफ बि कयो ऐं चालाकीअ सां डॉक्टर मोहम्मद याकूब खे शायदि सिक्योरिटी काउंसिल जो मेंबर करे इस्लामाबाद घुरायो ऐं डॉक्टर याकूब 5 नवंबर 1999 ते इस्तीफ़ा ॾिनी। दिसंबर 1999 ते डॉक्टर इशरत हुसैन स्टेट बैंक जो गवर्नर थियो ऐं हू परवेज़ मुशर्रफ जी टीम जो मेंबर हुयो। डॉक्टर इशरत हुसैन हिकु घण पासाई शख़्सियत आहे, जंहिं जे करे बैंक में काफ़ी तब्दीलियूं आयूं। डिपार्टमेंट में डायरेक्टर रिटायर थी वियो त नओं डायरेक्टर मुनीर अहमद साहब मुक़ररु थी आयो। हू क्रेडिट इंफॉर्मेशन ब्यूरो जो बुनियादु विझंदड़ हुयो ऐं इंचार्ज बि हुयो। हू पुराणे ज़माने में कंप्यूटर में बर्तानिया मां एमफिल करे आयो हो, तंहिं करे खेसि कंप्यूटर प्रोग्राम जी ॼाण हूंदी हुई। क्रेडिट इंफॉर्मेशन ब्यूरो में कंहिं बि बैंक मां कर्ज़ खणण जी इंफॉर्मेशन हूंदी, मालूमात हूंदी। उन ज़माने में ऑनलाइन त न हूंदी, तंहिं करे को बि माण्हू या का कंपनी जेकॾहिं वॾो कर्ज़ खणंदो हो या खणंदी हुई त उहा बैंक स्टेट बैंक खे लिखंदी हुई ऐं उहो यूनिट पूरी ॼाण उन बैंक खे लिखी मोकिलींदो त हमराह या कंपनीअ जो कहिड़ी कहिड़ी बैंक मां कर्ज़ खयल आहे ऐं कहिड़ो कर्ज़ वक़्त ते न मोटायो अथई। हाणे त हर बैंक वटि उन जी लिंक आहे, उहे 5 मिंटनि में मालूमात वठी सघनि था। असांजा आम माण्हू बि घणो करे क्रेडिट कार्ड जी किस्त न ॾियण या देर सां ॾियण जे करे इन में फाथल आहिनि ऐं ॿियो कर्ज़ नथा खणी सघनि। मुनीर साहब तबियत जो खरो, जंहिं करे खेसि वॾा ऑफिसर नापसंद कंदा हुआ। हुन जे अचण सां इहो फ़ाइदो ज़रूरु थियो त असांजी डिपार्टमेंट में प्रोग्रामिंग जे करे नवां सॉफ्टवेयर ठहण लॻा। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त इहो कमु सभु स्टैटिस्टिक्स जा माण्हू कंदा हुया। उन वक़्तु प्रोग्रामिंग घणो करे ओरेकल 8 या 9 में थींदी हुई। उन खां अलावा डिपार्टमेंट में मौजूदा मोनोपोली ख़त्म करे ॿियनि माण्हुनि खे ज़िम्मेवारियूं ॾियणु शुरू कयूं। मूंखे बि नयूं ज़िम्मेवारियूं ॾिनियूं हुयूं। जॾहिं मां बैंक में आयुसि त उते सिंधियुनि में सभ खां वॾो ऑफिसर डॉक्टर अली अकबर ढक्कण साहब, जेको एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर यानी OG7 हो। उन सां बि माटली माउ जहिड़ो सलूक कयो वेंदो ऐं खेसि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करणु ऐं संदसि प्रमोशन ऐं ॿियनि मामलनि में हक़ मारियो पियो वियो। उन वक़्तु संदसि झगड़ो या बैंक जे गवर्नर डॉक्टर याकूब जो झगड़ो उन सां हलियो पियो, जो संदसि जूनियरनि खे प्रमोशन ॾेई डिप्टी गवर्नर कयो पियो वियो ऐं संदसि हक़ मारियो। जंहिं ते ढक्कण साहब हाई कोर्ट में केस दाख़िल कयो हुयो, हू आख़िरकार केस खटण में कामयाब थी वियो। कोर्ट खेसि डिप्टी गवर्नर करण जो फ़ैसिलो ॾिनो, पर जेसिताईं मूंखे यादि आहे त संदसि रिटायरमेंट जे आख़िरी ॾींहं ताईं खेसि चार्ज न ॾिनी वई। इन सिलसिले में डॉक्टर अली अकबर ढक्कण साहब जी आत्मकथा ऐं स्टेट बैंक में नाइंसाफ़ियुनि जे बारे में लिखियल किताब ज़रूरु पढ़णु खपनि। मां जीअं अॻु ज़िक्र करे चुको आहियां त डिपार्टमेंट में बैलेंस ऑफ पेमेंट डिवीज़न जी वॾी अहमियत हूंदी हुई ऐं उन जो इंचार्ज सभु कम लिकाए कंदो हो त इहो सम्झो वेंदो त इन शख़्स खां अलावा ॿियो को बि माण्हू इहो कमु न करे सघंदो। पर मुनीर साहब चवंदो हो त मां इन बैलेंस ऑफ पेमेंट खे घर घर जी तवाइफ़ बणाईंदुसि। सो उन करे इन कम सां लॻी वियो। हू 1-2 जूनियर छोकिरनि खे घुराए प्रोग्रामिंग जा गुर सेखारींदो हो। उन्हनि खां हिन प्रोग्राम जो फ्लो चार्ट वग़ैरह ठारायो। अहिड़ी रीति अलफ़ खां वठी ये ताईं यानी इनपुट खां वठी आउटपुट ताईं तरीक़े जी प्रोग्रामिंग कराई ऐं सॉफ्टवेयर ठारायईं। पोइ वाक़ई बैलेंस ऑफ पेमेंट ठाहिणु सहिंजी थी वई ऐं मख़सूस माण्हुनि जी मोनोपोली ख़त्म थी वई ऐं मुनीर साहब जी चवाणी बैलेंस ऑफ पेमेंट खे घर घर जी तवाइफ़ बणाईंदुसि सच साबित थी। मुनीर साहब जूं 1-2 ॿियूं बि दिलचस्प ॻाल्हियूं आहिनि। हिकु भेरे मुनीर साहब खे स्टैटिस्टिकल एडवाइज़र फ़ोन करे पुछो त हिन साल एक्सपोर्ट घटि छो थी आहे। हुन जे ईअं चवण ते मुनीर साहब जो कावड़ में मुंहुं ॻाढ़ो थी वियो
ऐं खेसि जवाबु ॾिनई, जेकी अंग अखर असांखे रिपोर्ट थींदासीं असां उन मुताबिक़ डेटा ठाहींदासीं। बाक़ी एक्सपोर्ट घटि थी आहे, ॾे पंहिंजूं मायूं त उहे ॿाहिरि मोकिले ग़ैर मुल्की नाणो कमायूं। स्टेटिस्टिकल एडवाइज़र फ़ोन ई बंदि करे छॾी। स्टेट बैंक में इंफ्रास्ट्रक्चर तब्दील कयो पियो वियो ऐं उन जी शुरूआति असांजे फ्लोर यानी 6 फ्लोर खां कई वई। तंहिं करे असांखे आर्ज़ी तौरु सिंध सेक्रेटरीट जे भरिसां स्टेट बैंक जी ट्रेनिंग डिपार्टमेंट वारी इमारत में मुंतक़िल कयो वियो। ज़ाहिर आहे उते सेट थियण में कुझु ॾींहं लॻा, प्रिंटर वग़ैरह सेट थियण लॻा त इकोनॉमिक एडवाइज़र डॉक्टर मुनीर साहब जेको अञा उते 6 फ्लोर ते वेहंदो उनखे इंटरकॉम ते डेटा मोकिलण जो चयईं। मुनीर साहब खेसि मोकिलण लाइ हा कई, पर जीअं त असां वटि अञा सेटअप मुकमिल न थियो, तंहिं करे प्रिंट वग़ैरह नेटवर्क में न हुजण करे देरि लॻी रही हुई। इन विच में एडवाइज़र को 2-3 दफ़ा फ़ोन करे मुनीर खां पुछा कई, हुन चयो मोकिलियूं था। जॾहिं चौथों भेरो इकोनॉमिक एडवाइज़र फ़ोन कयसि त मुनीर खे 7 सुरियूं ॿुधायूं त कहिड़े ख़ाल तोखे इकोनॉमिक एडवाइज़र बणायो आहे ऐं जज़्बात में अची खेसि गारियूं बि ॾिनई। इकोनॉमिक एडवाइज़र ॻाढ़ो थी वियो ऐं हुन सम्झियो त ॼाणी वाणी साणसि बहाना कया था वञनि, छो जो इंजीनियरिंग डिपार्टमेंट हुनखे रिपोर्ट ॾेई चुकी हुई, उते सभु कमु मुकमिल थियल आहे। हू छापे हणण वारे अंदाज़ में इंजीनियर खे पाण सां गॾु खणी सेक्रेटरीट वारी ऑफिस में आयो। उते जॾहिं ॾिठई त वाक़ई सेटअप अञा पूरी तरह लिंक थियल ई न आहे, पोइ हिन पलटो खाधो ऐं इंजीनियरिंग डिपार्टमेंट जे डायरेक्टर ॾांहुं ॾिसी ऐं संदसि चङी भली बेइज़ती कई। मतिलबु त हिकु जेका लॉबी ठहियल हुई, जेका स्टेटिस्टिक्स डिपार्टमेंट जे डायरेक्टर खां वठी गवर्नर ताईं पई वई, उहा टुटी वई ऐं अॻु जे मुक़ाबले में स्टेटिस्टिक्स डिपार्टमेंट हिकु पंहिंजी हैसियत मंझराए रही हुई, डेटा जे हवाले सां बि ऐं इंतिज़ामी हवाले सां बि।